जी बिल्कुल आइडियाज़ 2022 में 31 मुल्कनि जे जेके मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि उन्हनि पारां हथियार असलो उन सां गॾु मुख़्तलिफ़ टेक्निकल शयूं जेको आहे सो हुते रखियूं वियूं आहिनि। न सिर्फ़ु एतिरो पर हिन जेको आइडियाज़ में 52 जेके वफ़द आहिनि उहे पिणु जेको आहे सो विज़िट कंदा। जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि जा 52 वफ़द आहिनि। न सिर्फ़ु इहो पर मां इहो वाज़े कंदो रहां त हिते तारीख़ में पहिरियों दफ़ो सिंध पुलिस जी जेके SSU जी जेके विंग आहे SSU जे कमांडोज़ जेके हिकिड़ी कंपनी आहे उहा पिणु जेको आहे हिते पंहिंजा स्वाट जा जेके हथियार आहिनि उहे पिणु रखिया आहिनि। उन सां गॾु गॾु इहो वाज़े कंदो रहां त हीअ आइडियाज़ जेके 4 ॾींहंनि जो जेको मेलो आहे फेस्टिवल आहे नुमाइश आहे उन नुमाइश में जेके हज़ारनि जी तादाद में आम जेके शहरी आहिनि उहे पिणु विज़िट करणु अचनि था पिया, दौरो करणु अचनि था पिया। न सिर्फ़ु इहो पर हिन जो इफ़्तिताह जेको आहे वज़ीर ख़ारजा बिलाल भुट्टो ज़रदारी कयो हुयो। उन सां गॾु हिन वक़्तु जेको आहे सो IG सिंध ग़ुलाम नबी मेमन पिणु जेको आहे सो हिन आइडियाज़ जो दौरो कयो आहे जिते मुख़्तलिफ़ जेके असला आहिनि उन्हनि खे पिणु जेको आहे जाचियो आहे। उनखां पोइ हुनजो चवणु आहे त जेकॾहिं अहिड़ा असला ऐं हथियार जेकॾहिं असां कचे में इस्तेमालु कयूं त शायदि कचे जा जेके डाकू आहिनि कचे जा जेके धाड़ेला आहिनि उहे पिणु जेको आहे मारे सघूं। न सिर्फ़ु इहो पर IG सिंध हिन वक़्तु बि आइडियाज़ जे अंदरि दौरो करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ जेके वेपन आहिनि हथियार आहिनि उहे ॾिसी रहियो आहे। न सिर्फ़ु इहो पर इन सां गॾु गॾु इहो बि वाज़े कंदो रहां त हिन आइडियाज़ जे जेके नुमाइश में मुल्क जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि जा माण्हू न सिर्फ़ु आया आहिनि पर जेके दुनिया जे 31 मुल्क ॿुधाए पंहिंजो उन्हनि जी कंपनी ऐं उन्हनि जा माण्हू पिणु डेलीगेशन ते विज़िट कनि पिया। जी।